वो कम एतिरे क़दुरु आसान कोन्हे। असांजी जेका आहे वधि में वधि ओवरऑल पंहिंजी जेकी आहे ग्राउंड रियलिटी जे कजे त असांजे हिकु कुड़मीअ खे बि जेकी ॾींहुं राति महिनत कंदो आहे उनखे उहो अजर कोन मिले। असांजो कुड़मी सॼो ॾींहुं राति हिकु करे महिनत मज़दूरी करे को फसल पोखी हूंदो आहे। जॾहिं उन्हनि जे लहण जो टाइम ईंदो आहे त या रेट फिरी पवंदा आहिनि या मार्केट में जेको मिडल मैन हूंदो आहे उहो उन्हनि खे धके पाण ते बादशाह थी वेंदो आहे। उहो असांजो कुड़मी उहो ई रहंदो आहे जंहिं वीचारे वटि पाइण लाइ सही माना में कपिड़ा बि कोन हूंदा आहिनि। सो हिननि अजरे जे लाइ हीउ वोकेशनल सेंटर तमामु बहितरीनु आहे। छो त असां वटि जेकी आहे पहाड़ीअ में जेको ॾिठो वेंदो त हेॾियूं ॼमनी जेकी आहे ॿनीअ में कमकार करण जे लाइ घर जी दुआरी सफ़ाई जे लाइ जेकॾहिं हिननि खे ॾिसजे त हिननि खे असां वटां को अहिड़ो मौक़ो मिले ई कोन। जेकॾहिं का थी पढ़ी ॿाहिरि निकिरे थी ऐं किथे जेकी आहे का ॻाल्हि अहिड़ी थिए थी त असांजूं कुहारियूं हुजनि त मां गैरतमंद आहियां ऐं हिनखे छो छॾियां। इहा शइ असांखे ख़तमु करणी पवंदी। असां पंहिंजे औलाद खे पंहिंजे भेणनि खे असांखे मौक़ा ॾियणा पवंदा। असां उन्हनि खे तइलीम सां रस्ता कयूं त हू बि दुनिया में असां मर्दनि सां कुलो कुले में मिलाए हलनि। जीअं हाणे असांजी भेण जेका आहे अब्बासी उन जेके आहे पंहिंजे नाले सां एनजीओ काइम करे कमु करे पई त शहरनि में त सभु मौक़ा मिलंदा पर जेकॾहिं ॿाराड़ीअ में मुबारक सिटीअ में मां पहिरीं दफ़ो आयुसि त बदकिस्मती हिन स्कूल में जिते 250 ॿार पढ़नि उते उस्ताद न हुजे। अॼु जेके अंबरी वेठी क्लास में आउं थोरो हथ रही जाए कुझु मथां गर्ल्स स्कूल हुजे तव्हां जेके लेडी टीचर हुजे मुंहिंजो हिते अचणु ग़लति थियो त मां हुनवर खां पुछां कि न साईं हीअ अॼु जेकी आहे वॉलेंटियरली जेके हिते पढ़ाई थी आउं बि वॉलेंटियर लाइ मूंखे हैरत थी हिकिड़ो सोची सॼो मुंहिंजे घर में 3-4 फौजी रिटायर आहिनि हुननि जी पंहिंजी सोच हूंदी आहे ऐं हिनखे ॾिसी करे मूंखे जेके पंहिंजो घर साम्हूं आयो त हुते त हू सफ़ा जेके जनरल रियाज़ वेठा आहिनि हीअ वरी कहिड़ो ज़मानो जेके आहे हिते अहिड़ा कम थो करे। तो मुनवर साहब जो कोशिशि हाणे तालो जेकी आहे मां हिकु जाइ ते वियुसि उहा ॻाल्हि कई त उते जनाज़ो जेकी रखियलु हुयो असां वटि माण्हुनि जी खोट आहे तहत रिजाल हर लिहाज़ सां त माण्हू असीं घणियूं घणियूं ॻाल्हियूं करे वेंदा आहियूं पर तहत रिजाल आहे असां वटि। जनाज़ो रखियलु हुजे असां वटि बहस करण वारा मौलवी बि वेठल हुजनि सियासतदान वेठा हुजनि उस्ताद अॻवान वेठा हुजनि सियासी लीडर वेठल हुजनि पर जनाज़े पढ़ण वारो मौलवी कोन हूंदो। असां सभु हिकिड़े मौलवीअ जे इंतज़ार में आहियूं त मौलवीअ खे जनाज़ो पढ़ाए। इहा आहे असां वटि असांजी हक़ीक़त। हाणे जेकॾहिं अहिड़े ॻोठ में अहिड़े दौर में हैदराबाद ज़िले में जेकी स्पेशली आउं चवंदुमि त असांजो जेको आहे CM बि जो हैदराबाद तालके ॿाहिरां ॾींदो आहे शर्जील साहब सीनियर जेके मिनिस्टर साहब उन जे हल्के में अहिड़ा स्कूल हुजनि जिते ॿार बि हुजनि पढ़ाइण लाइ उस्ताद न हुजे। इन खां वधीक असांजी कहिड़ी बदकिस्मती हुजे। ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी उन हिसाब सां साईं जेके आहे मुनवर साहब हिकु लाजबारी आहे ऐं वोकेशनल सेंटर जो क़याम अमल में आंदो अथनि। ऐं साईं खे गुज़ारिश कंदुमि त मां बि तव्हांखे कुझु न पर जेकॾहिं असांखे हिते अचण खां पोइ 5 मशीनूं 10 मशीननि जो ऐलान न पर हिननि अजरनि जो जेके आहे कमकार जेको ई पंहिंजे हथ खे पूरो कनि था इन्हनि खे मार्केट रेट सही वठी हुजे। असांखे हिननि खे कंहिं मदद जी ज़रूरत हिननि खे कान्हे पर हिननि खे मार्केट रेट तव्हां वटि सही ॾिनो कॾहिं बि ख़ुशहाल थी वेंदो। छो जो असां वटि तक़रीबन असां वटि शहर जा माण्हू ईंदा आहिनि ऐं हिननि ॿारनि जे ॻोठनि में ऐं उतां जेकी आहे 400-500 में का शइ वठी वञी मार्केट में हज़ारनि में खपाईंदा आहिनि। सो इहा शइ मुनवर साहब तव्हां ज़हन में रखिजो जेकॾहिं तव्हां हीउ सेंटर जेके आहे ठारायो आहे त हिन हज़रनि जे हथ जो पोलियो सही माना में हिननि खे मज़दूरी मिले हिननि खे सही माना में मज़दूरी मिले जेको हिननि जो हक़ आहे। ईअं न थिए त हिते इहे
कम जंहिंजी मार्केट में रेट 5000 हुजे हिननि खे 500 मिलनि या नाइंसाफ़ी हुजे। तो असांजी कोशिशि हूंदी, मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां तव्हांखे मार्केट रेट जे हवाले सां बि तव्हांजी मदद कयां, सिर्फ़ु जेके मशीन जो न पर मार्केट जे हवाले सां। तव्हांजी महिरबानी, अलाह ताला